अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ॾिया ॾिया लाट में सतार सरोयामा जी ख़िदमत में हाज़िर आहे। असां इंटरव्यू जी सीरीज़ जे सिलसिले में अॼु हिकु भेरो वरी हिकु नए प्रोग्राम में हाज़िर थिया आहियूं। अॼु जेको मौज़ू आहे उहो मौज़ू लतीफ़ियात जो मौज़ू आहे ऐं इंतहाई अहम मौज़ू आहे। इन जे करे मां कुझु अहम नुक़्ता अव्हां जे लाइ खणी आयो आहियां त जीअं उन्हनि नुक़्तनि जे ज़रिए अव्हां जी रहनुमाई बि थी सघे। इंटरव्यू में अव्हां खां जेकॾहिं कंहिं बि क़िस्म जो लतीफ़ियात जे हवाले सां सुवालु थिए थो त अव्हां वटि उनजो जवाबु मुयसरु हुजे। हाणे हिकिड़ो सुवालु इहो आहे त जेको आम तासुर आहे त लतीफ़ साईं खे दरियाफ़्त करण वारा धारिया हुआ, इहो सुवालु पंहिंजी जाइ ते मौजूदु आहे त छा इहा ॻाल्हि दुरुस्त आहे त लतीफ़ साईं खे दरियाफ़्त करण वारा धारिया हुआ यानी अंग्रेज़ हुआ? जी हा, बिल्कुलु इहा ॻाल्हि इन तासुर जी हद ताईं त ठीकु आहे त लतीफ़ साईं जो रिसालो सभ खां पहिरीं जेको मुरतब कंदड़ माण्हू आहे, स्कॉलर आहे, उहो आहे रिचर्ड बर्टन, अर्नेस्ट ट्रुम्प। अर्नेस्ट ट्रुम्प जॾहिं लतीफ़ साईं जो रिसालो मुरतब कयो त उहो 1866 जो दौरु हो ऐं अर्नेस्ट ट्रुम्प पहिरियों माण्हू हो जंहिं लतीफ़ साईं जो इहो रिसालो मुरतब कयो। हाणे लतीफ़ साईं अर्नेस्ट ट्रुम्प जी महिनत जे नतीजे में असांजे आॾो दरियाफ़्त थिए थो। अॻिते हली असांखे हिकिड़ो ॿियो अंग्रेज़ मिले थो जंहिं अंग्रेज़ लतीफ़ साईं जी शाइरीअ खे बाक़ाइदे वञी एक्सप्लोर कयो आहे ऐं उन जी शाइरीअ ते रिसर्च करे PhD कई अथसि। उहो आहे असांजो H.T. सॉरले। H.T. सॉरले तव्हांखे ख़बर आहे त हिकिड़ो जज हुयो ऐं उन जज जी अदालत में हिकिड़ो केस आयो हो। हाणे हीअ बि हिकिड़ो अजीब इतफ़ाक़ आहे ऐं दिलचस्प क़िस्म जी कहाणी आहे त अर्नेस्ट ट्रुम्प उनखे लतीफ़ साईं खे पहिरियों भेरो दरियाफ़्त कयो, पर उन ते रिसर्च वारो जेको रिसर्च वारी जेका अखि आहे उहा असांखे H.T. सॉरले रखी। हाणे H.T. सॉरले जज हुयो ऐं उन जी अदालत में हिकिड़ो केस आयो ऐं उन केस जी ॿुधणीअ दौरान उहो केस हुयो त लतीफ़ साईं जो हिकिड़ो शेर छपियो हो रूह रिहान रिसाले में, जेको 1917 में ॼेठमल परसराम कढंदो। उहो एडिटर हो ॼेठमल परसराम ऐं अर्नेस्ट H.T. सॉरले जी अदालत में इहो केस आयो, हिकिड़ो शेर हो। हाणे इहो बि अहम सुवालु आहे त उहो कहिड़ो शेर हो जंहिंखां मुतासिर थी H.T. सॉरले लतीफ़ साईं जो आशिक़ बणियो, उनजो अक़ीदतमंद बणियो या उन ते उन रिसर्च करण जो ख़्यालु ॾेखारियो। उहो शेर हो त अॻियां अॾनि वटि पोयनि सिर संभाया, काट त पवी कबूल में मछण भाई घटि, कलाल की हट कुसण जो कूप वहे। हाणे इहो जॾहिं केस H.T. सॉरले जी अदालत में वियो ऐं इहा दरख़्वास्त कई वई त हिन शहर में बग़ावत आहे त H.T. सॉरले उन वक़्तु हुकुम कयो त इन शाइर खे वठी अचो। जॾहिं H.T. सॉरले खे इहो ॿुधायो त बाबा इहो शाइर त कॾो को गुज़ारे वियो आहे, हीअ त सिंध जो शाइर आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, हिनखे गुज़ारे कई साल थिया आहिनि। त हुनजो इश्तियाक़ वधियो ऐं पोइ कुझु माण्हू घुराया विया ऐं उन्हनि तहक़ीक़ कई, उन्हनि उनखे ट्रांसलेट करे ॿुधायो त हिन शेर जो मक़सदु छा आहे। ऐं पोइ H.T. सॉरले जे ज़हन में इहो हिकिड़ो तूफ़ान बर्पा थियो त केॾो वॾो शाइर हूंदो उहो जंहिंजी शाइरीअ जो शेर अॼु बि पंहिंजो भरपूर कारज आहे ॾेखारे थो पियो। अॼु बि उन खे में मज़ाहमती अंसर नज़र अचे थो, अॼु बि इनकलाब नज़र अचे थो, अॼु बि उन ते इन क़िस्म जी फतवा जारी थिए थी त इहो बाग़ी शेर आहे। त इहो शाइर पंहिंजे दौर में केॾो कमाल जो शाइर हूंदो ऐं इन जे कलाम में अञा केतिरो वॾो इसरार हूंदो। उनखां पोइ चवनि था अदबी तारीख़ूं लिखनि थियूं त H.T. सॉरले जेको आहे सो उहो अॻिते हली पोइ रिज़ाइन कई जज जे तौर ते ऐं पोइ ख़ामोशीअ सां वेही हुन रिसर्च कई लतीफ़ साईं ते ऐं लतीफ़ साईं ते हुन PhD थीसिस लिखी जेका पोइ बाद में तर्जुमे जी सूरत में बि आई ऐं हुनजो तर्जुमो अता मोहम्मद बम्बरे साहब कयो, भिट जो शाह। हीअ 1940 जी ॻाल्हि आहे जॾहिं H.T. सॉरले जी इहा PhD थीसिस छपी आहे। हाणे एसी ताईं त ठीकु आहे त लतीफ़ साईं खे दरियाफ़्त करण वारा इब्तिदाई जेके किरदार आहिनि उहे अंग्रेज़ हुआ, धारिया हुआ। पर हिते इहा ॻाल्हि चवण बि इंतिहाई ज़रूरी आहे त उनखां पोइ असांजे सिंधियुनि इन ते भरपूर नमूने सां कमु कयो ऐं लतीफ़ साईं जे शाइरीअ जा घणा रुखा पासा ऐं घणा ई नवां हवाला
उहे उन्हनि दरियाफ़्त कया ऐं लतीफ़ साईं जे रिसाले खे तरतीब ॾियण खां वेंदे करे उन जी शाइरीअ खे एक्सप्लोर कयूं नए अंदाज़ सां, उनजो बि असां अॼु हिते ज़िक्र कंदासीं। मिसाल जे तौर ते लतीफ़ साईं ते सभ खां पहिरीं साइंसी बुनियादनि ते जेका तहक़ीक़ थी आहे उहा असांजी डॉक्टर गुरबख्शानी साहिबु कई आहे। डॉक्टर गुरबख्शानी साहिबु हिकु अहिड़ो आलिम हो जंहिं लतीफ़ साईं ते जदीद तर्ज़ सां ऐं साइंसी बुनियादनि ते तहक़ीक़ करे उन जो रिसालो मुरतब कयो ऐं उन जा 3 भाङा आहिनि रिसाले जा जेके गुरबख्शानी साहिबु मुरतब कया ऐं उन में कुल 18 सुर आहिनि। हाणे लतीफ़ साईं जे रिसाले जा हूअं 30 सुर आहिनि ऐं मुस्तनिद सुर जेके आहिनि 30 आहिनि। इन ते पोइ अॻिते हली ॻाल्हाईंदासीं त कंहिं में 36 ऐं 37 बि आहिनि, पर मुस्तनिद जेके सुर लतीफ़ साईं जा आहिनि उहे 30 आहिनि। पर डॉक्टर गुरबख्शानी साहिबु जेको साइंसी बुनियादनि ते रिसर्च कई, तहक़ीक़ कई लतीफ़ साईं ते, उन 18 सुरनि खे तरतीब ॾिनो ऐं ॿिया उन खां रहिजी विया। उहो अलॻि सुवालु आहे त उहे उनजो चोथों भाङो अञा ताईं गुम आहे, उनजी ॻोल्हा आहे। उन ते मुख़्तियार मल्हार साहिब जा मकाला बि मंज़र ते ईंदा रहिया आहिनि ऐं जंहिंमें इहो डिस्कस थींदो रहियो आहे त आख़िर चोथों भाङो गुरबख्शानी साहिबु जेको लतीफ़ साईं जो तरतीब ॾिनो रिसाले जो, उहो किथे आहे, कंहिं वटि आहे? सो बहरहाल इहो गुम आहे, इहा अलॻि कहाणी आहे। सो हिते चवण जी ॻाल्हि इहा आहे त डॉक्टर गुरबख्शानी साहिबु पहिरियों आलिम हो सिंधीअ जो जंहिं ज़बरदस्त नमूने सां ऐं नित नए तरीक़े सां तहक़ीक़ कई। हाणे जेका तहक़ीक़ कई डॉक्टर गुरबख्शानी साहिबु, हुन लतीफ़ साईं जो धारियो कलाम उन मां कढियो। धारिया जेके सुर हुआ लतीफ़ साईं जी शाइरीअ में उहे उन कढिया ऐं उन ॿुधायो त लतीफ़ साईं जो जेको कलाम आहे उहो 30 सुरनि ते मबनी आहे। अच्छा, गुरबख्शानी साहिबु जो कमाल इहो आहे त हुन हिकु त लतीफ़ साईं जी शाइरीअ खे छंडे छाणे तहक़ीक़ जे इल्म मां गुज़ारे, तनक़ीद जे इल्म मां गुज़ारे, हिकिड़ो शाहकार नमूने सां उन्हनि जे 3 भाङनि खे खणी आयो ऐं उनजो जेको उन मुक़दमो लिखियो उहो तमामु कमाल जो मुक़दमो आहे। उन मुक़दमे खे हिकिड़ी शाहकार हैसियत हासिलु आहे सिंधी अदब में ऐं लतीफ़ियात जे इल्म जे हवाले सां। ऐं उहो इन रिसालनि जो मुक़दमो जेको आहे रिसालनि में मौजूदु आहे, पर उन खे वरी अलॻि करे उन जूं जेके मुक़दमा लतीफ़ी जे नाले सां अलॻि सां हिकिड़ो किताबु आंदो वियो मार्केट में, जंहिंखे हिकिड़ी शाहकार रेफरेंस बुक जी हैसियत हासिलु आहे लतीफ़ियात जे हवाले सां। डॉक्टर गुरबख्शानी साहिबु लतीफ़ साईं जी ज़ाती ज़िंदगीअ जे हवाले सां बि पंहिंजो रिसर्च करे शयूं खणी आयो आहे ऐं उनजे कलाम जे हवाले सां बि उनजो रूहानी राज़, उनजो समाजी पस मंज़र बि कंहिं हद ताईं डॉक्टर गुरबख्शानी साहिबु खणी आयो आहे। डॉक्टर गुरबख्शानी साहिबु जो हिकिड़ो लतीफ़ियात जे हवाले सां ॿियो कमाल इहो हो त उन लतीफ़ जा जेके लोक दास्तान आहिनि या इश्किया दास्तान आहिनि, प्रेम कथाऊं आहिनि, जेके सुरमियूं आहिनि, जेके उन्हनि जो जेको आहे दास्तान, उहे बि हुन ज़बरदस्त नमूने सां तहरीर जी शकिल में आंदा आहिनि, लिखिया आहिनि ऐं असांखे आगाह कयो आहे। ऐं उन जो वरी अलॻि हिकिड़ो किताबु रूह रिहाण जे नाले सां बि छपियो आहे। उन में लतीफ़ साईं जे इन्हनि लोक दास्ताननि जा बि किस्सा आहिनि, उहो अलॻि सां। जीअं मुक़दमा लतीफ़ी अलॻि आहे त तीअं इहो बि अलॻि आहे। हीअ त थियो डॉक्टर गुरबख्शानी साहिब जी रिसर्च लतीफ़ साईं जे हवाले सां। अॻिते हलूं था जॾहिं असां, त लतीफ़ साईं जे हवाले सां हिकिड़ी वॾी तहक़ीक़ जदीद दौर में इहा थी त GM सैयद लतीफ़ साईं ते हिकिड़ो पैगाम लतीफ़ किताबु लिखियो ऐं उन पैगाम लतीफ़ किताब खे बि सिंधी अदब में लतीफ़ियात जे हवाले सां बुनियादी माख़ज़ जी हैसियत हासिलु आहे। छाकाणि त इन पैगाम लतीफ़ में लतीफ़ साईं खे GM सैयद हिकु रूहानी शख़्सियत, हिकु बुज़ुर्ग ऐं हिकु सैयद शाइर जी हैसियत मां ॿाहिरि कढी हुनखे हिकु मुफ़किर ऐं सिंध जे नफ़्स शनास शाइर तौरु खणी आयो आहे, हिकु आलमी अकाबर ऐं शाइर तौरु खणी आयो आहे। ऐं GM सैयद जो इहो जेको किताबु पैगाम लतीफ़ आहे, उन सां उन जे कैलेबर सां अॼु बि को किताबु बरमीची सघियो न आहे। अॼु बि साईं GM सैयद जे इन किताबु पैगाम लतीफ़ खे हिकिड़े ज़बरदस्त रेफरेंस बुक जी हैसियत हासिलु आहे। छाकाणि त इहो पहिरियों किताबु हो जंहिंमें GM सैयद लतीफ़ साईं खे रूहानी शख़्सियत खां ॿाहिरि कढी उन जे शाइरीअ जे असुलु थाट खे ॿाहिरि खणी आयो आहे। ऐं साईं लिखियो आहे त लतीफ़ साईं सिंध जो अज़ीम मुफ़किर आहे, जंहिं सिंधी समाज, सिंधी ॿोलीअ ऐं सिंध जे पूरी तारीख़ जो जेको आहे उनखे असां शाइर करार ॾेई सघूं था पिया। हीअ लतीफ़ साईं जे हवाले सां अहम जेका आहे तहक़ीक़, उहा पैगाम लतीफ़ जे ज़रिए असांखे GM सैयद ॾिनी। असां वरी थोरो अॻिते हलूं जेकॾहिं, त
टियों अहम माख़ज़ जेको लतीफ़ साईं जी शाइरीअ जे हवाले सां आहे, रिसर्च जे हवाले सां आहे ऐं तनक़ीदी निगाह सां आहे, उहो असांजो आहे शाह लतीफ़ जी शाइरी तनवीर अब्बासीअ जो किताबु। हिन जा बि 3 भाङा आहिनि ऐं हिन में तनवीर अब्बासी ज़बरदस्त क़िस्म जे छाकाणि त तमामु वॾो मुहक़िक़ हो तनवीर अब्बासी, पाण बज़ाति ख़ुदि शाइर बि हुयो, त इन जे करे हुनजो मुतालिबो बि वसी हो। त उन शाह साईंअ खे जी शाइरीअ खे वरी नई अंदाज़ सां एक्सप्लोर करण जी कोशिशि कई आहे, तनक़ीदी ऐं तहक़ीक़ी निगाह विधी अथसि। ऐं इन्हनि 3 भाङनि में शाह साईं जे शाइरीअ जा सभु पहलू डॉक्टर तनवीर अब्बासी कवर करण जी कोशिशि कई आहे। इवन शाह साहब जी शाइरीअ में इंसान शनासी हुजे, समाजी फ़िक्र हुजे, रंगनि जो अभ्यास हुजे, शाह साहब जी शाइरी में मौसीक़ी हुजे, शाह साहब जी शाइरीअ में अक्सी जेको आहे उहिञाण हुजनि, अलामती उहिञाण हुजनि, शाह साईं जी शाइरीअ जो जेको कोर थाट आहे, समाजिक थाट आहे, उहो सभु शयूं असांजे तनवीर अब्बासीअ एक्सप्लोर कयूं आहिनि, नए अंदाज़ सां वरी उन पेश कयूं आहिनि। त हीअ जेके 3 अहम मुहक़िक़ आहिनि या नक़ाद आहिनि इहे लतीफ़ियात जा, इन्हनि त पंहिंजे रिसर्च में कमाल करे ॾेखारियो आहे। लतीफ़ी हवाले सां असांखे इहे वॾा किताब मिलनि था पिया। ऐं पोइ हिकिड़ो सिलसिलो यको पोइ किताबनि जो शुरू थींदो रहियो आहे। पोइ लतीफ़ साईं ते PhD थीसिस थियूं आहिनि। लतीफ़ साईं ते असांजे डॉक्टर दुरुशहवार साहिबा कमु कयो आहे। लतीफ़ साईं ते डॉक्टर फ़हमीदा हुसैन जेको आहे उहो उनजी PhD थीसिस आहे। इन खां अॻु असां वटि डॉक्टर शाहनवाज़ सोढर जी सिंधी सकाफ़त ऐं शाह लतीफ़ मौजूदु आहे। इन सां गॾोगॾु असां वटि बेशुमार किताब आहिनि शाह लतीफ़ जी शाइरी में, अलामत निगारी उन ते थीसिस PhD थीसिस मौजूदु आहे। शाह लतीफ़ जी शाइरी में मंज़र निगारी अलीराज शर जो किताबु मौजूदु आहे। लेटेस्ट दौर में असां वटि लतीफ़ साईं ते जेके रिसर्च थी आहे उन में बि अहम माख़ज़ असांजे साम्हूं मौजूदु आहिनि। डॉक्टर इहसान दानिश जी जेका PhD थीसिस आहे शाह लतीफ़ जी शाइरीअ में समाजी कारज, उन में बि हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जी हुन रिसर्च करे शाह साईं जी शाइरीअ खे समाज सां कनेक्ट करे मिसालनि सां सम्झायो आहे त शाह साहब सिंधी समाज जे या शाह साहब जी शाइरी जो समाजी कारज केतिरो वसीउ आहे, केतिरो आला आहे ऐं केतिरो सघारो आहे ऐं केतिरो फ़िक्र अंगेज़ आहे। इन सां गॾोगॾु जॾहिं असां अचूं था त वरी इन ई दौर में, इन ई इरा में असांखे डॉक्टर शेर महराणी जा जेके आहिनि रिसर्च जे हवाले सां किताब, शाह लतीफ़ जी शाइरी में दर्द जो जमाल, शाह लतीफ़ जी शाइरीअ में जमालियात, इहे अहम किताब आहिनि। डॉक्टर इहसान दानिश जो किताब, डॉक्टर फयाज़ लतीफ़ जो किताबु मौजूदु आहे शाह लतीफ़ जी शाइरीअ में दर्द जो जमाल। त इहे असां अॼु ॾींहं ताईं रिसर्च शाह साईं जे हवाले सां थींदी रहे थी पई। हिते चवण जो मक़सदु इहो आहे त शाह साईं जे जेको लतीफ़ात जो मौज़ू आहे उहो एतिरो वसीउ आहे जो इनखे असां हिकिड़ी वीडियो में या 2 वीडियोज़ में नथा समाए सघूं, पर वक़्तनि ब वक़्तनि हर वीडियो में थोरो थको जज़्वी तौर ते ई सही मां लतीफ़ात जो ज़िक्र कंदो हलंदुसि ऐं टोकन सवाल बि थींदा रहंदा। अच्छा, हाणे ॿी ॻाल्हि इहा आहे त लतीफ़ साईं जी जॾहिं असां ॻाल्हि था कयूं त पोइ लतीफ़ साईं जे शाइरीअ में पखियुनि जो ज़िक्र थियलु आहे, उनजी केतिरी अहमियत आहे। ख़ुदि इहो सुवाल बि पंहिंजी जाइ ते अहमियत आहे त लतीफ़ साईं नांगनि जो ज़िक्र कयो आहे, उठनि जो ज़िक्र कयो आहे, बादनि जो ज़िक्र कयो आहे। लतीफ़ साईं बेशुमार ॿूटनि जो ज़िक्र कयो आहे। लतीफ़ साईं जी शाइरीअ में असांखे ॿिया खोड़ सारा हवाला मिलनि था पिया। लतीफ़ साईं ते ख़ुदि असांजे दीन मोहम्मद वफ़ाई साहब जो लुत्फ़ लतीफ़ किताबु आहे। मिर्ज़ा कलीश बेग जा तहक़ीक़ी मकाला ऐं किताब मौजूदु आहिनि लतीफ़ साईं ते। इन जे करे असां चई सघूं था पिया त लतीफ़ात हिकु अहिड़ो मौज़ू आहे जंहिं ते अवां एज़ अ स्टूडेंट, एज़ अ कैंडिडेट जेतिरो बि पढ़ी वञो, जेतिरो बि मुतालियो करे वञो, ओतिरो तव्हां सम्झंदो त उहो घटि आहे। पर तव्हांखे बहरहाल लतीफ़ात जे हवाले सां बेसिक नॉलेज हुजणु घुरिजे। इहो सवाल पंहिंजी जाइ ते अहमियत रखे थो त बाबा शाह साईं मच्छ जो ज़िक्र यानी वाॻूअ जो ज़िक्र कहिड़नि सुरनि में कयो आहे। तव्हांजे इल्म में हुजणु खपे त लतीफ़ साईं मिड़िया मथे मच्छ हज़ार भाङा थींदी सोणी। हाणे जॾहिं सोणीअ जो ज़िक्र आहे त तव्हां सम्झी वञो त इहो सुर सोणीअ में लतीफ़ साईं इन जी ॻाल्हि कई आहे। ठीकु आहे। मतो आहीं मच्छ थुला थो थूना हणी, तो जा भाई अछ तंहिं पाणीअ पुना ॾींहड़ा। हाणे इहो जेको मच्छ जो ज़िक्र आहे इहो लतीफ़ साईं सुर ॾहर में इन जो ज़िक्र कयो आहे, पाणीअ पुना ॾींहड़ा जो। अहिड़े तरीक़े सां लतीफ़ साईं मच्छ जो ज़िक्र जेको आहे सुर घातूअ में कयो आहे
ऐं मोरडे मीरबहर जो जेको दास्तान आहे ज़ाहिर उहो वाॻू हुनजो हिकिड़ो कैरेक्टर आहे मोरडे मीरबहर जे दास्तान जो। त अहिड़ी तरीक़े सां असां चई सघूं था त लतीफ़ साईं वाॻूअ जो ज़िक्र या मछ जो ज़िक्र घटि में घटि 3 सुरनि में कयो आहे, घातू सुर, ॾहर ऐं सोणी सुर। अहिड़ी तरीक़े सां असां जॾहिं ॻाल्हि कंदासीं त पतंगनि पह कयो, इहो जेको पतंग जो ज़िक्र आहे त पतंग छा आहे बेसिकली? पतंग बुनियादी तौर ते हिकिड़ो जीत आहे, हिकिड़ो नंढो जीत आहे परनि वारो। पतंग चाहीं पाण खे त दिलि जा वहम विसा, पतंग चाहीं पाण खे त अची आग उझाए, यानी हिकु आशिक़ जीत आहे जेको लतीफ़ साईं जे ख़्याल मुताबिक़ इश्क जी अलामत तौरु उनखे लतीफ़ साईं पेश कयो आहे इन जीत खे। लतीफ़ साईं जा जेके गुम थियल बेत आहिनि उन्हनि खे असांजे सुमार शेख किथां न किथां ॻोल्हे खणी अची हिकिड़ी किताबी सूरत में आंदो आहे। मामूर यूसुफ़ानी साहिबु लतीफ़ियात ते कमु कयो आहे, डॉक्टर बशीर शाह लतीफ़ियात ते कमु कयो आहे, ताज जोए साहिब जा लतीफ़ियात जे हवाले सां मुख़्तलिफ़ सुरनि जे हवाले सां किताब आयल आहिनि मार्केट में। हमीद सिंधी साहिबु मुख़्तलिफ़ सुर मुरतब कया आहिनि लतीफ़ साईं जा। त इन जे करे अवां जेतिरो बि एज़ अ उमेदवार लतीफ़ियात जे हवाले सां कुझु किताब कुझु रेफरेंस बुक्स पढ़ंदो त तव्हांजो कॉन्सेप्ट काफ़ी क्लियर थी वेंदो त जीअं तव्हां पंहिंजे सवालनि जा जवाब ॾेई सघो ऐं इंटरव्यू जे दौरान लतीफ़ियात जे मौज़ूअ ते अगरि तव्हांखे ॻाल्हाइणो बि पवे त तव्हां ॻाल्हाए सघो। सो उमेदु आहे त तव्हांखे लतीफ़ियात जे हवाले सां इब्तिदाई माख़ज़नि जे हवाले सां किताबनि जे हवाले सां थोरी घणी इंफॉर्मेशन तव्हां जंहिंमें इज़ाफ़ो थियो हूंदो। मुंहिंजी कोशिशि हूंदी त मां ईंदड़ बुलेट पंहिंजो जेको वीडियोज़ आहिनि उन्हनि में बि अव्हां जे लाइ कुझु ज़बरदस्त क़िस्म जा थाट्स खणी अचां, ज़बरदस्त क़िस्म जा मौज़ू खणी अचां त जीअं अव्हां जे लाइ रहनुमाई थी सघे। तव्हांखे वेंदे वेंदे हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश आहे त असांजा वीडियोज़ वॾी महिनत सां तयारु करे रहिया आहियूं। हिननि वीडियोज़ खे न सिर्फ़ु अव्हां पाण ॾिसो, रहनुमाई हासिलु कयो, पर पंहिंजे नौजवान दोस्तनि खे, उमेदवारनि खे, साथियुनि खे ऐं मुख़्तलिफ़ ग्रुप्स में पंहिंजनि वाक़िफ़कारनि खे ज़रूरु मोकिलियो त जीअं लतीफ़ी पैगाम, जीअं ही इल्म जो पैगाम ऐं अदब जो पैगाम सभिनी माण्हुनि ताईं हिकु जेतिरो पहुची सघे। मोकिलाणी न आहे जेॾां पेर तेॾां खे।